रसूल व खातमिल अंबियाई वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अब आयते न ॻाल्हायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह वर्रसूल फौलाइका मल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन व हसुन उलाइका रफीका। ज़ालिकल फ़ज़्ल मिनल्लाह वकफ़ा बिल्लाहि अलीमा। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। जेके सोने नबी जा आशिकन उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ी। ॾाढा बड़ो आशिक रसूल जा एतिरो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त रोड ताईं आवाज़ ॿुधिजे त अञा रसूल जा आशिक ज़मीन ते आहिनि। रब मलाइक मुक़रर कया आहिनि जेको दुरूद खणी वञी नबीअ जे रोज़े ते ॾाढा चओ सुभान अल्लाह। ये लफ्ज़ याद रख त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको घणो दुरूद पढ़दो त दुनिया जूं ॻणतियूं लही। वरी अञा ॿुध तौहीद रब जी हुजे मुशरिक न हुजे घणो दुरूद पढ़दो त कारात उहा थींदी जो निंड में नबीअ जी ज़ियारत थी वेंदी। सुभान अल्लाह चओ ॾाढा। हाणे जन दुरूद पढ़ियो आहे उहे हिकु दफ़ो अञा पढ़नि। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। जन दुरूद पढ़ियो आहे उहो थोरो सोरो वेझो थी अचे। इते ई उथो न बस इते ई सुरदा जो वेझा थी। हे मेलो न आहे अल्लाह जो क़ुरान। ये विचों खाल भरजी वञे जेतिरो मुंहिंजे वेझो ईंदो क़ुरान जे ओतिरी रहमत वेझो। अल्हम्दुलिल्लाह अज हेड़ी दिल खुश थी जो इन चंद झुगन ते हिकड़ी अम्मा न्याणी दुनिया में लड़े वही आ।
उनजे मुर्स के इहो फिक्र थियो तो कुरान पढ़ाया खैर भी क्या और हे पक्क समझो हे कुरान हथन में आ खैर सा मुसीबत डर दिया कुरान सा कब्र रोशन ए बाल में वेठा मां इन्हनि जे जुत्तीअ जहिड़ो बि न आहियां कंडियो माॾे जेको चए त मां दुनिया आख़िरत में कामयाब थियां वो मजूरी कुरान जी करे गुलामी मोहम्मद मुस्तफा एडे सुरी जो एडो वेठाओ एडे अचो एडे चिटो न ॿुधंदो हीअं साम्हूं जो ईंदो ते लाउड तव्हांजा कन खोलींदा मारे कन जो लाउड भी अल्लाह जे फजल सां चए तो छॾदा हलां मां भी कुराड़ो अल्लाह मजूरी क्यों कुरान जी जंहिंजे मर्ज़ीअ ते नबियन जो सरदार तो हले कन खोल ए मथे ते कुरान आ त नबी साईं पंहिंजे मर्ज़ीअ ते न हलंदा जीअं कुरान चवंदो हो उहे मोहम्मद मुस्तफा करे ॾेखारी सच्चा त आशिक उहे मजूरी कर कुरान जी गुलामी कर नबियन जे सरदार जी ओ मंज़िल पंहिंजी ॾिसजाए न मानू तो सलाम कंदई पर मलाइक भी सलाम कंदा सुभान अल्लाह चओ ॾाढा हज़रत मौलाना मोहम्मद शरीफ साहब जे हुक्म ते हज़रत मौलाना मोहम्मद अमीन साहब जे हुक्म ते तव्हां वटि आयो आहियां तव्हांजी ज़ियारत थी आहे अंदर ठरी पियो आहे अरे के मजलिसा रागन के मेला के मिला खिड़ा के नाच के गाना हेरे हेरे तक राग ते लानता कुरान में रहमता अज भी गाल बुद्धि छड़ मता चवे त मौतीअ ते कुरान पढ़ाए शादीअ ते दुल्हन ना हे कुरान गमिन जो भी सिंगार आ त शादिन जो भी सिंगार बुद्धि छड़ मता को माइट चवे ते मुला मोह विधा थी असांजे शादी आ कि न मौती आ कहिड़ो त न आहे जंहिं रब पुट ॾिनई जंहिं रब घोटे ते के पुट ॾिनो कुंवार ते के न्याणी ॾिनी अरे इन्हनि खे पैदा ई रब कयो आ पोइ हाणे जे कुरान पढ़ाइबो त रब जे ॾिनल नेमत जो शुक्रानो अदा उन्हीअ नबीअ जी गुलामी कर जंहिंजे लाइ फरमायई उल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह पोयां सुभान अल्लाह डरी दा कयो पौने 9 वेठो आहियां इंशाअल्लाह 10 खत्म कंदुमि 1.25 कलाक पर कुरान जूं लोलियूं हा उल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह मानू एडा ना आया जेके मलाइका आया हा ओ हिन कुरान जे करे बुधी छॾ सिज लहंदो आहे त असां घर में ॾिसंदा आहियूं मौलाना त सितारा था नज़र अचनि आसमान में पर जिथे कुरान पढ़ियो वेंदो आहे उते हिन कुरान जे करे नूरानी लाइट चमकंदी आहे उहा आसमान वारनि मलाइकनि खे नज़र ईंदी आहे मलाइक उते लही ईंदा आहिनि कुरान खे ॿुधण लाइ कुरान त बख़्त वारनि खे नसीब थींदो आहे मरी वेल जी कब्र हिकु रोशन ॿियो कुशादी कब्र थींदी कुरान सां मुसीबत डरदी ख़ैर सां अल्लाह अकबर दुनिया सोनी थींदी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी ये कम करना कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम
वल्लाहु गफूरुर रहीम। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। इहा तुझी सुभान अल्लाह चवण हिकिड़े दफ़े चवण सां हिकिड़ो वण थो जन्नत में पैदा थिए। 500 वरिया भलो घोड़ो डुकाए न उन जे वण जी छांव थी खुटे न मेवो थो खुटे। सुभान जी ताकत ॿुधाए त रड़ियूं निकिरी वञनि रड़ियूं। इहा सुभान जी ताकत ई जे महबूब मोहम्मद मुस्तफा के मारे कंदे मेराज करायो जो फर्श को मथे घुराए 7 आसमान किरास कुदरत जूं नयूं निशानियूं ॾेखारे हुते बैतुल मुक़द्दस में इमामत नबियन जी कराई कुदरत जूं नयूं नयूं निशानियूं ॾेखारे पंहिंजो दीदार कराए वरी जॾहिं वापसि आंदईंसि त वो वुज़ू वारो पानी भी हले पियो दर जो कड़ो भी लुॾे पियो बिस्तरो भी उएं ई गरम लॻो। या कंहिंजी ताकत जो सुभान फरमायई फत्तबिऊनी पैगंबर चवे जेके तुझी ताबेदारी कंदा बे नाम ॾींदो मान। तेरे कंदे माडे ए कुरान मुझे अगे हुआ नबी सही मक्के में कुरान पढ़ियो मदीने में कुरान ताइफ में कुरान बदर में कुरान उहद में कुरान नबी सही छा पढ़ियो कुरान। वो तुझे रसूल जो आशिक़ आहे तू भी कुरान जे कढ लगो ना। सजो डी होटल घर में कुरान जो दौर कोने नमाज कोने बरकत छाते पे हेड़े रमजान में डंडा डोटा 3 मणन तोर हम हिय मतल रोजो कोने जदी मोए वो खबर पेंदई पर जन रोजा रखया वक्त गुजरियो वे कमाया हे कुरान अथन में त रोजे जो बदलो ही खुद खुदा पाण। वो जंजो रब तंजो साईं सब हेड़े रोजे के छड़ी और रब के एडा बाना प्यारा जो इन सियारो मोटाए आंदे सुबह जो वजू करे जड़ी नमाज ते पिया वणो थदी हवा पई लगे सी पियो थे अरे न भूख पई लगे रोजे में न उञ पई लगे तू के रब किए छडींदो। तू रमजान भी रब जो मोकलेलो मेहमान कुरान भी रब जो मोकलेलो मेहमान उनन जी इज्जत तू कने त रब तुजी इज्जत किए न ये तो नबी जी ताबेदारी जो बेनाम ॾींदो मां केड़ा के को गुनाह माफ कंदो मां बियो मां अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो मां। अञा तो जे नबी के न था मनन जो असां नबी जा नौकर पर उन्हनि जे नौकरन जा नौकर हे कुरान हथन में आ मोहम्मद मुस्तफा जे जुत्ती मुबारक जी दज़ असां जी जमात जो अकीदो आ अखिन में सुरमो करे पायूं त भी असां जे अखिन जी इज्जत घट आ मोहम्मद मुस्तफा जे जुत्ती मुबारक जे दज़ जो मान अञा असां नबी संजा नौकर पर मुझे हुजूर कसीदा न पढ़िया बैत न पढ़िया हुजूर कुरान पढ़ियो क्या पढ़ियो पैगंबर के चई वरतिल कुरान तरतीला सुभान अल्लाह डरिया चपन वारो आवाज नथी मां हितों तो गालाया दिल जे दर्द में मन हिकड़े के हिदायत थे मौलाना जन जो जलसो ही कामयाब सोने अली के नबी तो जे अली समय काफर मारे एतरो अजूरो न मिलंदी जेतरो हिकड़े के कलमो पढ़ाए मुसलमान कने वो अञा असां के हुजूर जी उम्मत के कुरान बुधाइणो आ नबी जी तारीफ बुधाइणी आ इबादत रब जी सिखाइणी आ इताअत मोहम्मद मुस्तफा जी जी बाए खो बची जन्नत में रवाना थियन त अर्श वारो भी राजी थी वने तो मोहम्मद मुस्तफा भी रोजे में राजी कम कर नेकी जा
खर्च कर उन्हीं जे नाले ते जे पानी जे कतरे मां लखन जो लाल बनायो हेड़ो को नक तो ठाए ॾेखारे हे कन हे अखियूं हे हथ ये पैर जे तो ये ठाया मां हाने इहा तस्वीर मुंहिंजे दर ते झुकाए चओ सुभान रब्बियल आला माले कोई न क्या माले कोई न क्या ये तस्वीर मां ऊंचाई में ठाई दमा हे कुरान अगवा हे आलम वेठान ट्रे अंधारियूं मां जे पेट में ऊंदे या रहम वारी जाय बच्चो तो ठहे जो उते भी ऊंदे टियों हिकड़ो पर्दो आ सन्नो जे में लपेटे तो छड्या जे गदुगार तुझे वेझो ही न जे मागे एडो प्यारो वो सईदा करे कबर मोथदा कंद बगल कंद मथे उनन जा हुंदा जन सजदो क्यों रब जो कंजो ठायो कया मारे कंडे हेडे न दिस मां हेडो वारा तडी मानू थारे हेडे आंदा तू मानू दे न दिस हिन दिलबर दे दिस त रुठल राजी थी वई हां बड़ा कुरान न ज़बान न थी हले मन जो कंदो हलाए तो तोले जी ज़बान न तो हलाए अला लहुल खल्क़ वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन अंदर खड़े तो खड़े छड़े तो छड़े मन जो अंदर मुवैदन जो अंदर रसूल जे आशिकन जो अंदर असाबन अहल बैतन जे परवानन जो अंदर वलियन बुजुर्गन जे आशिकन जो अंदर समूरा जो ठरंदो आ कुरान सा जासा कुरान बड़ा अर्रहमान अल्लमल कुरान कुरान पढ़ा तो न अमर जे कबर ते रहमत वस जंहिंजा 4 बचड़ा यतीम अल्लाह ओ मुंहिंजा रब कुरान जे करे उन्हनि जे बचन जी हिफ़ाज़त कजा आमीन न थो चए मौत यादी रब जे हथ में आ हिकड़ो सेकंड भी मोकल न मिलंदी अल्लज़ी खलकल मौत वला हयात कुरान बुधाइंदो मां इंशाअल्लाह जी हित गडो जन्नत में हथ हथ में हुंदो ई गडूंदा आमीन जो कुरान को बाहर वञा तो के मोकला कुर्सी तो ला तो मौलवी रोड थी सिधो हलियो वन पर जे कुरान पढ़ा गडाणी साहब बी कम वारा मन कुरान के अज तू उते रब चवंदी अज जेकी तू घुर त मां तुजा हुक्म मन्या हेड़ो कुरान वणे ना चओ पंहिंजे किस्मत के अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान आसमान के रब चयो बी आयत में तू खण कुरान जो बार जमीन के इनकार क्यों जबलो ये पुरजा पुरजा थी वेंदा से इन कुरान जो बार जो नबियन जी सरदार कयो बड़ा कुरान इन्ना अरज़नल अमानत अल समावात समूरा जो कुरान रब जी अमानत आसमान इनकार क्यों जमीन जबलन के पुरजा थी वेंदा से पर कुरान जो बार बहादुरन जे सरदार मोहम्मद मुस्तफा कयो नारे
बाजारे बाज कई पैदा कई इंसान उनके सेखारियई क़ुरान। मां चवंदो आहियां जेके क़ुरान पढ़नि उनजे चपन ऐं ज़ुबान ते चुमियूं ॾिजनि चुमियूं ॾिजनि चुमियूं ॾिजनि। तूं क़ुरान वारनि ते कावड़ियो वेठो आहीं। हे मथे ते क़ुरान आहे रसूलुल्लाह हिकिड़े सहाबीअ जे ज़ुबान ते चुमी ॾिनी आहे त क़ुरान अहिड़ो पढ़ियो थी जो मां मुहम्मद खे रोआरे। हे सॼो जहान हिन जे टेक ते बीठो थी क़ुरान जे ते। अॼु हेरी दिल ख़ुशि थी आहे जो जलसे वारनि अहिड़ो इंतज़ाम कयो आहे। अॼु धरतीअ पट ते वेठो आहियां। रब क़यामत ॾींहुं जे क़ुरान खे ॿुधी अमल कई त पट जे बिस्तरनि ते रब विहारी। हिनखे सुञाण नबी साईं अहिड़ो क़ुरान पढ़ियो जिन भी हिदायत वारा थिया। सहाबा क़ुरान पढ़े त नबी ॿुधे नबी साईं पढ़े त सहाबा ॿुधनि। पर माॾे कंडे मोहम्मद मुस्तफ़ा क़ुरान पढ़े त जिन ॿुधनि माण्हू ॿुधनि पर रब जी ज़ात भी क़ुरान ॿुधे। पैगंबर रात जो क़ुरान पढ़ रात ईअं जो माण्हुनि खे ॿुधायो थी रात जो क़ुरान पढ़। चई पढ़ां त ॿुधे केरु सभु निंड में न। चई मां त जागां थो न। सुभान अल्लाह त कर पोयम। उन नबीअ जी ताबेदारी कर त ॿई नाम ॼाण। हिकु गुनाह माफ़ कंदोमांव ॿियो मां अल्लाह पंहिंजो दोस्त रखंदो। वो मुस्तफा जिनके तू नथो सुञाणे उठ सुञातो। नबी ज़ेंगे हरणी सुञातो। नबी ज़ेंगे गोह सुञातो। गोह दे त ख़बर इबादत करनी आहे। चई इबादत रब जी करनी आया। वो बीमारे वही मुशरक के इज्जत इंसान के हुस्न इंसान के लिबास इंसान के कुरान इंसान के वो भी सजदो रब जो न करे। कबर 5 फुट थी हेरे तक पर जे कुरान के सुञा थी नबी जी गुलामी कई। अंदरों अंदरों मलाकन के रब चए तो हिन जी कबर एडी कुशादी कयो जेस ताईं हिन जी नजर थी पए। बरसता थी कमाई जा जेको हितां कामयाब थी जन्नत में वञे। हिकु मजूरी क़ुरान जी ॿियो गुलामी हुजूर जी। इन्हनि खे छॾी बाहि जहन्नम जी इंतज़ार में थी पर इन्हनि खे सुञाती। अर्श वारो चवंदो अॼु जेकी घुर त मां ॾियां। सुभान अल्लाह नथा जॾहिं हित क़ुरान जे करे नथो छॾे असांखे त उते कीअं छॾींदो। माण्हू वकालत जा इम्तिहान ॾेई वॾा लेक्चरार ऑफिसर था थियनि त हिकु ई धकु हणंदासीं 5-8 लख वेठो खाओ। ख़ुदा जो कसम आहे उन पैसे में हेरे तक टके जी बरकत कान। वो हिलाल न थी जेको रशवा थो वठे। ऐं हे क़ुरान वारनि खे रब क़ुरान जे करे अणघुरियो थो ॾे। जेको 100 रुपयो क़ुरान वारनि खे अणघुरियो ॾिनी नी हेरे हेरे तक क़ुरान वारनि खे तॾे ते वेही क़ुरान था पढ़नि। रब सुख जी अहिड़ी निंड थो कराए जो किरोड़नि जे मालिक खे एॾी निंड कान्हे जेका क़ुरान पढ़ण वारे खे रब निंड थो करे। तालिब हिन जे मदरसे में गरीब कंहिंखे जुतड़ी कोन्हे कंहिं चोलड़ो फाटल आहे कंहिंखे टोपी छिगल आहे पर हीअं जो क़ुरान था पढ़नि त चुमियूं ॾिजनि इन्हनि जे ज़बाननि। रमज़ान में वज़ीर पोयूं अमीर पोयूं नवाब पोयूं कामोरा पोयूं ज़मींदार पोयूं वॾेरा पोयूं हे ग़रीब जो ॿार जंहिंखे घर बि कोन्हे कखां मन वॼियूं वेठो आहे उन्हनि जो बचड़ो मिसकीन जो मसले ते बीठो आहे। सारी दुनिया पोयूं आहे क़ुरान जे करे अॻियां बीठो आहे। हिन जे कॾहिं लॻंदे तोखे रब बुखियो छॾींदो। ॾिस त काथों थो ॾे
जे तो उतों ॾींदो मां जाॾो घुमान ही न हूंदो। यकीन रखो रब ते। वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा। सुभान अल्लाह। इन था क्यों थकल हो। वयरज़ुकुहु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अल्लाह। अज तो तुझो अंदर धोआ न कपड़ो धोपदो साबण सां, मोमन जो अंदर धोपंदो कुरान सां। वड़ेवा मुजाहिद अल्लाह तव्हांखे नवाज़ींदो। ये अणघुरी खिदमत कुरान जे करे आ। तॾहिं तो चवां बच्चा हाफ़िज़ कर, आलम कर। अड़े ब फ़ाइदा थी दुनिया में भी तो आखिरत में भी। हिते मरी वए तो पोयों बच्चो कुरान पढ़दो कब्र रोशन। हां साईं गलत हो ॻाल्हायां। कब्र रोशन। मौलाना वेठो आ सूरत फातिहा जे हिकिड़ी तफ़सीर में रवायत आंदी अथई। हिकिड़ो गुनाहगार मरी वियो। घरवारी अॻे हमलुस ज़ाल खे चई जे तोखे पुट ॼमे त उनखे कुरान पढ़ाइजांइ। छा पढ़ाइजांइ? कुरान। हे वॾो गुनाहगार मरी वियो, कब्र में पुगो, अज़ाब तो हले। अज़ाब हलंदे हलंदे उनखे पुटड़ो जायो। पुटड़ो जायो मारे तक पुटड़ो जायो। पुटड़ो जायो वो पुट ॼमियो। सुभान अल्लाह। चौड़ा जा पुटड़ो जायो। अल्लाह अबा वेही रहो। साईं जी खिदमत बाद में भले कजो, फिलहाल जलसे जो माहौल खराब न कयो। वेही रहो, वेही रहो। हे हिकिड़ी ॻाल्हि आहे अदब जे ख़िलाफ़ तव्हांखे अल्लाह चवाए त जीअं साईं चयो। बाक़ी हाणे कुरान ॿुधो त ध्यानु हिकु गरो थी वेंदो। उथ वेह थी मज़ो न थींदो। असांखे रब छॾियो ई कोन्हे, ॿियो थो ॾे। सुभान अल्लाह। चौड़ा जा मारे कंदे हे पुटड़ो पोयों जायो, वडड़ो थियो, मामा चाचा वठी उस्ताद वटायस। उस्ताद तो चे चो पुट बिस्मिल्लाह इर्रहमानिर रहीम। अंदर ठरे दो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। यदि इन लफ्ज़न ते नंढड़ो आयो हिन जे अब्बे जे कब्र तो अज़ाब रब टारे। अज़ाब टरियो ॿुधंदो वञो। मलाइकन सां ॻाल्हाईं। मलाइकन खे चई हे छा थियो जे तूं ख़तादार पोयों वसीयत करे आए, तोखे पुट जायो आ। मामा चाचा वठी उस्ताद वटाया। तुझे बचड़े रहमान जा नाला वता। रब जे रहमत के जोश अची वियो आ। मलाइको जंहिंजो बच्चो मां रहमान जा नाला वठे उन जे अबे ते मां अज़ाब कीअं कयां। मलाइको अज़ाब टारे छॾे। ॾाढनि चयो सुभान अल्लाह। पढ़ाए बच्चन के कुरान जो इंशाअल्लाह जाओ। हेरे तक मदरसा खुलिया पिया असांजे जमात जा। हिकु कुरान नसीब थींदुनि, ॿियो तौहीद। सुभान अल्लाह। चओ ॾाढा सच्चा आशिक़ रसूल जा उहे
जेके हिन खे चिंबड़िया पिया। इमाम हसन हुसैन वटि क़ुरान, अम्मा फातिमा वटि क़ुरान, सोने अली वटि क़ुरान, सोने सिद्दीक वटि क़ुरान। हजरत उस्मान त शहीद हुई क़ुरान पढ़दे थियो। सुभान अल्लाह। कुरान जो पेरे सिपारे जी तिलावत तो करे, हेॾो धक लगो आ, शहादत मिली आ, उहे रत जा कतरा त कुरान ते लगान। क़यामत ॾींहुं हज़रत उस्मान जे शहादत जी शाहिदी कुरान ॾींदो। कुरान ॾाढा चओ सुभान अल्लाह। बना कुरान न। हज़रत उमर वटि कुरान, हज़रत बिलाल वटि क़ुरान। त तलवारीअ ते पियो आ, चवे तो कुल हु अल्लाहु अहद। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अॼु त उन रब जी सुञाण करायां जे पाणीअ जे कतरे मूं लखनि जो लाल बणायो थी। ए क़ुरान हथनि में आ, मलाक एॾा सोना न आहिनि जेॾो तूं सोणो आहे। वरी हसीनन जो सरदार जो असांजो नबी, असांजो नबी जंहिंजो पघर मुबारक, कदम मुबारक, जुती मुबारक, चादर मुबारक, इस्म मुबारक, जो जिस्म मुबारक, जंहिंजो नालो अर्श वारे अहिड़ो रखियो आ, जंहिंजे नाले वठण सां जो चपन के चुमी अची वञे, वो असांजो नबी। सुभान अल्लाह। त कर थकल आए इनम पानी सदको वञा हुजूर जे नाले। सुभान अल्लाह चओ। को असां तो नबी ॻाल्हाए, यो मौजज़ो आ मुस्तफा जो। जो हरणी ॻाल्हाए, यो मौजज़ो असांजे नबीअ जो। हेॾे कंडे खजीअ जो सुकल थुड़ सिक में सुडका भरे थो रोए, यो असांजे मुस्तफा जो मौजज़ो। खजीअ जो गोशो नबी साईं जे आडो थो ॻाल्हाए। जंगल जो माण्हू आयो, चवे तो नबी तो सदाए शहादत ॾे। हुजूर चयो, हे मुंहिंजो सोनो सिद्दीक, हे नंढड़ो अली, हे मुंहिंजो बिलाल। चई पंहिंजास थी ॿियो को शाहिद ॾे न। नबी साईं फरमायो, खजीअ में गोशो बीठो आहे, खार कनिजो। इनखे मां मोहम्मद मुस्तफा आंगुर मुबारक जो इशारो कयां, इहो लही रेड़ियूं ॾींदो, मुंहिंजे कदमनि में अचे, मुंहिंजे नबूअत जूं शाहिदियूं ॾे, पोइ त ईमान आणींदे। सुभान अल्लाह। चओ ॾाढा। नबी साईं इशारो कयो, गोशो उतां लथो आ, रेड़ियूं ॾींदो तो अचे। ईअं पे आयो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे चओ थञ जे करे ईंदो आ। नबी तो चवेसि, नबियनि जो सरदार, आमना जो लाल, यतीमनि जो यार, हसीननि जो सरदार, समूरनि नबियनि जो पगदार। मोहम्मद मुस्तफा तो चएसि, खजीअ जा गोशा मूंखे सुञाणे थो, आऊं केरु आं? त गोशे मां वर्दी निकिती। वल्लाहि नशहदु इन्नक लरसूलुल्लाह। शायदि तो ॼाण तूं अल्लाह जो रसूल आं। ओए बुधी हालत तू अञा नबी न सुञा तो, न दाढ़ी थी वणई, न पटको, न कुरान, न नमाज। तबाहीअ में पाण खे न विझो। हा, रसूल जा आशिक उहे जंहिंजे सीननि में भी कुरान, त ज़बाननि ते भी कुरान। रसूल जा आशिक उहे थी जेके हिक रब जी इबादत। अतीउल्लाह व अतीउर रसूल। मिठो कुरान पढ़ा तो उन अमर जे कबर ते रहमत वसे। हाँ, तहां ते भी रहमत। कुरान जो जीअरनि लाइ भी रहमत, मरी वञनि आए।
अच्छी दाढ़ी थी वही अन्या रब न सुञाणे जे इज्जत ॾिनई वलकद करमना बनी आदम आहे क़ुरान जे तो मां आदम जी औलाद खे इज्जत वारो कयो हा इज्जत वारो मलाक तुझे अॻियां नौकर के नौकर तू निंड कर रात जो मलाक नौकर थी मथां पारो था ॾियनि एडो तू रब के प्यारो और सजदो न कने रब जो इबादत न कने खुदा के कावड़ किए न इंदी मलाकन के चई हे निंड करे मता किविलियूं वात में वञन माकोड़ा वञन मच्छर वञन हे निंड करे ता नौकर थी पहरो जो पहरो हे माके प्यारा ने मुझे दिल पर नबी जा उम्मती नबी उहो दिनो तई जेंगे जहानन जे लाए रहमत करे मोकिले वमा अरसलनाक सुभान अल्लाह न तो करे दुआ गुरा पूरे 10 बजे ताईं कुरान बुधाइंदो मायो नबी जो शान बेम तो वञा माके कुर्सी तो ला पर कुरान मुस्तफा जो शान पर बुध गडानी साहब कुरान शफात कई तभी तुझी जाए जन्नत मोहम्मद मुस्तफा शफात कई तभी तुझी जाए जन्नत खपे त बिश्त नहीं वडेरे जे सडे ते मानू न था दिन अब हमारे कर लियो नवाब कामोरे जे सडे ते न था दिन हे कुरान जे सडे ते आयो है रब तो के खाली किए चली दुई रब चंदुई बाना मुझे कुरान के बुधी अखिन में पानी वहायो थी अजु जेकी घुरत में जाए ना हिते भी चवंदो उते भी ये अमल कने तो उते भी चवंदो अजु जेकी घुरत जाए मा तश्तही अनफुसुकुम जेकी घुरो त जाओ हे नारियूं हे बाग हे मेवा हे पट जा वगा हे सोन जा कंगण हे वडन अखिन वारियूं हूरा हे अरबी मोहम्मद जो दीदार नबी जन दीदार तो कंदो पर हुजूर जो भाकुर भी नबी जो नसीब थी मुवैदन के ओ जन इबादत हिकड़े रब जी कंजी कुरान छा तो जे जवे तो याइयो हन्नास तिन मेलन में तो आवाज वने हिन लाउड जो जवे तो छड़ता हला सुबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम ये तो पूरी दुनिया जा इंसान इबादत मुंजी क्यों जो त तांजे पैदा करण वारो मां कहीं ठायो इज्जत कहीं नहीं हुस्न कहीं नो जवे तो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन मिठो कुरान पढ़ा मिठो मन जाते सब कबर में छड़े वने मन मिटी जावे जी ये हलिया वेंदई हे उते भी शाम करे भीड़ सुभान अल्लाह चौड़ा दिया अम्मा जी शाम अबे जी शाम वडेरे जी शाम दोस्त जी शाम भाव जी शाम उहा कम न ईंदी जो कुरान जी शाम कबर में भी कम नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर मारे कंदे वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन खुदा जो कसम असां टको न लवा को सुञाणे ई कोना हिन समूरन कलमे वारन जी इज्जत ही मोहम्मद मुस्तफा जे करे बस शयूं हिन उम्मत के मिलियूं जो कंहिंखे भी न मिलियूं एक कलाम अल्लाह ॿियो रसूल अचो त तव्हांजा अंदर ठाहिया गडानी साहब मूंखे रब में उमेद आहे ये हित गॾूं इंशाअल्लाह जन्नत में ईअं गॾूं परे खां नबी सुञाणींदो मुस्तफा सुञाणींदो ई मुंहिंजा
तुम्हें तौहीद होंदी, तुझे नेड़ ते निमाज़ जा निशान होंदा, तुझे चेहरे में दाढ़ी नबी जी सुन्नत होंदी, पटको होंदो, कुरान होंदो। मुस्तफा सुञाणींदुई आब हौज़ कौसर सोन जे प्यालन में पीआरींदुई, जेका बर्फ को थधी, माखी को मिठी, खीर को सफेद, हेडे हेडे मारे तक हिकड़ो दफो पीतई, जेस ताईं जन्नत में न पुजंदे तेस ताईं उन्हीं न लग। कुरान वणे रदो अज मोटी असां तुझा सजण हूं, वो मिठो कुरान बुधाइण आयो है जेको माखी को मिठो आहे। माखी जो शीशो आ 5 साल अगु वण मो लाथी, उन जी बुजी बंद कर, 5 सालन खां पोइ बुजी खोल त माखी जायको मटे वई आहे 5 सालन में। ऐं कुरान के 1400 साल गुजरी आन, अज भी जाथम पढ़ो इए तो नजर अचे ॼण हाणे रब असांजे नबी ते कुरान नाज़िल। पढ़ा कुरान था गलायो थकल हो तो दुआ घुरा, जेके चवंदा पढ़ो कुरान 2 हथ तो मथे कयो। नारा तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, नारा तकबीर। 4 कसम खणी कुरान में चई त सुहिणो कयो आदम इंसान के। हां सही वे अज जो तो बस क्या ॾाढनि जो सुभान अल्लाह। लक़द ख़लक़नल इंसान, मिठो कुरान, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। आदत जो अंदर धुआं कुरान जे रहमत जे पानी सां शिरक जा शोधा जमिया थी, यो शिरक खत्म थींदो त्यो हिन कुरान सां। सुभान अल्लाह जो ॾाढा कुरान पढ़ंदे बुधंदे ईमान ताज़ो थी वेंदुई, कुरान सां आयल अज़ाब टरी वेंदुई। कुरान जे करे दुनिया त सोनी थींदई, आखिरत त सोनी, पर कब्र भी सोनी। हाँ जन हिन के सुञातो उन जे जनाज़े में माण्हू त ईंदा, पर आसमान खां लही मलाइका हुस्न तोखे ॾिनई, इज्जत तोखे ॾिनई, लिबास तोखे ॾिनई, पखी उघाड़ा, गऊं उघाड़ियूं, रिढा उघाड़ियूं, लिबास तोखे। वलक़द करमना बनी आदम, इज्जत इंसान खे ऐं लिबास। या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबासा। आदम जी औलाद के चवे तो मां लिबास ॾिनो, उन में 2 ॻाल्हियूं रखी, व लिबास तक़वा ज़ालिक ख़ैर। हे हेॾे 2 ॻाल्हियूं, हिकु तुंहिंजी उघड़ ढकजे, ॿियो तुंहिंजी ज़ेब ज़ीनत वधे। केॾो बि सुहिणो माण्हू हूंदो, उघाड़ो हूंदो, सूंहं न थींदसि, पर जे लिबास पाईंदे त अञा सुहिणो। सुभान अल्लाह चओ। मर्द माई रब के उहे प्यारा थी जेके उघड़न जी हिफाजत कनि। वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात। जागो तो छा पढ़ियो तुम, ॾाढा ॻाल्हायो, तॾहिं तो कुरान पढ़ा त हुन अमर अल्हम्दुलिल्लाह त उन अमर जी कब्र रोशन थी वई। उहा जेका मुंहिंजी अम्मा दुनिया मां लॾे वई आहे, जंहिंजा 4 बच्चा पोयों यतीम आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त बि रब हिन कुरान जे करे। जीअरनि जो सिंगार बि कुरान, त मरी वलनि जो सिंगार बि कुरान।
चादर जेडी मोबाइल गंदा प्रोग्राम ॾिसी निंड थो करे किनो थी मरदे पर जे कुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत आई त वाह वाह। एॾा माण्हू जनाज़े में ईंदा माण्हू चवंदा त ही मलाइक आया आहिनि माण्हू त न आहिनि। ॿियो छा खपई? हेॾे अच कुरान ॾे हिनखे चिंबड़ चार कसम खणी कुरान में चई रब खे कसमन जी केड़ी जरूरत आ? खुदा को पुछा करण वारो कोने, रब खे इल्म हो। हाँ मानू नूर के मथे कंदा। कुरान में चार कसम खई त सुहिणो कयो तम त इंसान इज्जत ॾिनम त इंसान के लिबास ॾिनम त इंसान के कुरान ॾिनम त इंसानन जे सरदार। हेड़ो कुरान जड़ी पहिरियों आयत कुरान जी नाज़िल थी इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। चपन वारो आवाज मां वटि न थी हितां थो ॻाल्हायां दिल जे दर्द मां। हिनखे सुञाण मां में गऊं तव्हां खां वठण न आयो आहियां। कुरान वारनि खे मज़ूरी रब ॾींदो, पढ़ण वारनि खे बि ॿुधण वारनि खे। कुरान जी मज़ूरी थी रब वटि जन्नत। रब जी सुञाण कराइण आयो आहे, मोहम्मद मुस्तफा जी सुञाण कराइण आयो आहे, अबे अम्मा जी सुञाण करायो आहे। ज़ालिम अबो पोड़ो आहे धिका थो ॾे किनो थींदे अम्मा खे धक न आण जेका केमल अरे जेका गर्मीअ में वेही अल्लाह बा हिते तोखे मानियूं पचाए थी अम्मा खाराए। अरे कदी या अम्मा तुझी भंजाणी थी गंद पई धोए ज़ालिम अॼु उन जे ॾाढो साम्हूं थियो आहे अञा किनो थींदे जन अबे अम्मा जी ख़िदमत कई समूरा चोरी कमाए। बड़ो पीउ रोईंदो तो हुते अम्मा खे धिका। कुरान तो जे वला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। जाते वञूं था हर को रड़ियूं थो करे। हिकिड़े कुराड़े चयो मोली पुट धक थो हणे। हिकिड़े घर में मांखे वठी आ दुआ ॾे ला माई वीचारी पेरनि ते रहो मांखे लाहे रखे अब्बा रात जो मूंखे पुट धक थो हणे। छा बचो छाते राज़ी थे कबराशी कीअं थे मौत ईमान ते कीअं थे न अबे जी सुञाण न मिट जी न मस्जिद जी न कुरान जी बिस्त कीअं वञूं। जन्नत में मोकलण जे लाइ हिन उम्मत खे ॿ पहलवान ॾिनई, हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह। पोयां सुभान अल्लाह नथा कयो भला हथ पट कढां ॻाल्हाईंदव त मां 2 कलाक बि वाज़ कंदुसि। रब जो फज़ल सां असां कुरान जी मिशन तबदी कलाक खां पोइ हलो हलो ॻाल्हियूं काॾे कने जे बिस्त वञे त मजूरी हिन जी कर कुरान जी गुलामी नबियन जे सरदार जी जो पघर मुबारक कदम मुबारक जुती मुबारक चादर मुबारक। या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर। असांजे मुस्तफा जे चादर जो बयान भी कुरान में। हाँ हिजरत वाली रात सोने अली खे चयूं मुंहिंजे बिस्तरे जो वारस बन हे अमानतां ॾिनियूं बाद में ही जाए। अली साईं तो चए हेड़े तक अली साईं भी चयो असांजो इमाम आ। दुनिया चवंदी अली खे नथा मन के था चवनि नबी खे नथा मन हे कुरान मुंहिंजे हथ में असां उन्हनि खे त मञूं था पर उनजे नौकरनि जा भी असां नौकर। नारे तकबीर शान अलीउल मुर्तज़ा शान सहाबा शान अहले बैत नारे तकबीर। अली साईं चयो
मां रहमतुल्लाह आलमीन जे बिस्तरे ते ये चादर मुबारक वेठियूं पियो इए पियो समझां जण खुदा जे रहमत में वेठियो उन चादर जो मुबारक जो जिक्र भी कुरान में उम्र जो जिक्र कुरान में चेहरे जो बयान कुरान में अन्या तो चई त मुस्तफा के नथा मन असली नौकर ही नबी संजा असा छो मोहम्मद मुस्तफा दर खड़काए मक्के मदीने वारन जा कड़ा खड़काए तौहीद बयान करे रब जो कुरान बुधायो छा पढ़ियूं कुरान ताफ में हुते पत्थर लगा ओद में हुते पत्थर लगो डंद मुबारक शहीद थियो सदको हुजूर जे नाले तो वञा एड़ो कुरान पिया पढ़न जो आसमान को लही मलाइक पिया जी कुरान ॿुधनि कुरान न सुञाणींदे निंड न कंदे किरोड़ थी निंड कान तॾे ते वेठो मिठो कुरान तो पढ़े जेका पंजन घरन में अल्लाह जे नाले ते मानी आई दाल पली साग मदरसे में उनके पंजनी के पाण में मिलाए किरोड़ जे ताम में एडो मजो ना है जेडो अल्लाह जे नाले वारे ताम में मजो पाण के केर त खुदा मथे करई ना मां मां या मां जहन्नम में पुजाइंदई जन मां कई उन जा कंध लहिया जन पाण के केरियो उन के रब मथे आयूं शासा टको न लाऊं इज्जत इंसान के मिली बिन शइन जे करे एक मुस्तफा जे करे बे कुरान डाडा न तो चें सुभान अल्लाह हुजूर जे चादर मुबारक जो बयान कुरान चेहरे जो बयान कुरान वज़ुहा वल्लैल इज़ा सजा सुभान अल्लाह कंदो हलो मा वद्दाक रब्बुक वमा कला तो जण जण हाने वेठो कलाक गुजरी भी सदको वञा कुरान जे नाले ते कलो को ॾींवा 40 साल गुजरी वाइदन कंदे हेरे तक एडी रब जी मेहरबानी मां बेकार सां टको भी न लहा तगारी ते भी को न बिहारे ॾीं कुरान रात वाइदन में कुरान निंड पियो निंड में तो कुरान पढ़ रहा इन सां यारी तरक्की ॾिस न तुझी यारी चोरन सां मुशरिकन सां भंगोड़न चरसन सां यारी रखो कुरान सां त हे परन में उडारे रूबरू रब सां बड़ा कुरान न था ॻाल्हायो कंदो आ चढ़ो ज़बान हलाए वजूहु यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा ये कुरान पंज आशिकन के मानू चवंदा वज़ीरन अमीरन नवाबन कामरान ना वर्दी मिलंदी अहलुल कुरान है कुरान वारा जेके दुनिया में तॾे ते वेही कुरान अब नंढड़ा न ॻाल्हाए छोकरा कुरान चवंदुसि मुंहुं मथे कर वो थी तुझो रब जंहिंजा सजदा कने जंहिंजा ज़िक्र कने जंहिंजे नाले ते ख़ैर ख़ैरातियूं कई मदरसा ठाराई मस्जिदूं ठाराई बुखिया खाराई उघाड़ा ढकाई वो थी तुझो रब जे 7 आसमान 7 ज़मीन ये सजो जहान जोड़ियो हाणे कर ज़ियारत ये रब जो दीदार कंदो चवंदो मुंहिंजा रब मुंहिंजो तुझे दीदार मां डरो ई नथो थिए हा हा दुनिया जा सोना थोड़ी थिए त गिगर थी वई वातम हे सोनो आ हे सोनो आ हे सोनो आ हेरे कंदे
सूरन जो सरदार मखलूकात में मोहम्मद मुस्तफा पर वो रब केॾो न सुहिणो हूंदो जे सॼो जहान सुहिणो रब जी कारीगिरी दरिस तारीफ़ दरिस दोस्त चयो त मां कोटिया जे पासे ॾे वयुमि सियारे जो हीअं जो वण ॾिसां सड़ी कारा थी विया कुआरीअ सां वॾे बाहि में ॿार पर उन्हारे जो वञा त उहे चेरीअ जा वण हा 4 अंगूर कारे रंग जा पटे वात में विधम सॼो वात मिठाण सां भरिजी वियो अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया बेशक रब सुकन बुंडन मो हेड़ा मिठा मेवा तो खाराए पर मुशरिक अञा तोखे नथा सुञाणनि अंब जो ज़ाइको जुदा ॾाढ़िन जो जुदा तूतन जो जुदा फारवन जो जुदा हे अंबा सिंधड़िया हे लंगड़ोआ भला मंडो भी अंब थींदो जा ये नाला तो रखिया हे चौसोआ हे सुरेलिया हे दुसेरिया पर जिन पंजनी अंबन जंहिंजा नाला वतम उनके खा त हिक हिक जो ज़ाइको मटियल हा ओ मुंहिंजा रब अञा न सुञाणे रब पंज जरे ज़मीन आ पंज जरे बागन उनमें ॾाढ़ूं भी तूत भी इंजीर भी जैतून भी अंगूर भी खारका भी फारवा भी हाणे इन पंज जरे ज़मीन भी सागी वाटर भी हिकड़े में तो पानी मिले पर यो जुदा जुदा जायको मां बनायो सुभान अल्लाह चौड़ा ॾिया वो उन रब जो एतिरो हक़ कोने त असां उन जो सजदो कयूं चवे तो वलहुल अस्मा उल हुस्ना सुभान अल्लाह करदा ॾियां त जान रब तो चे मां तो सुहिणो आहियां पर मुंहिंजा नाला भी सुहिणा बुजुर्ग वेठा आलम वेठा मां कहिड़ो वाइज़ कयां 15 मिनट बचान घणो ॾे रब तो सुनो पर नाला भी सुनो गडानी साहब बारे ओड़े वारा जड़ो नालो रब जो वरदे जेस ताईं जीरो हुंदे न भुखियो न उन माई मरियम बंद कमरे में रब के पई सदे त छत चीरे आनंद आया मेवा पे खरा रात दी हम ब्याज जे कदा किनो थी न मर उन्हीं को घुरो जब तो जे माता के पाले न सका तो पैदा ही न क्या हुआ ये पैदा क्यों तमाम तो पालन जो जिम्मो मां रब पान कयो कहीं पैदा क्यों ॾाढा गला हुजूर जे चेहरे जो बयान क्यों कुरान सुभान अल्लाह चौड़ा इहो कुरान आशकन के परन में उड़ारे रब सा मिलाई वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा अंदर ठरे तो छा तो पढ़ा कुरान जाते सब छॾे वेंदे इहो कुरान कब्र में कमींदे मलाकन के चवंदो हटो हुन सां लिखो था दुनिया निंड कंदी रात जो मांखे पढ़दो पढ़ियो थी कुरान कॾी रात जो बबर में रसो डोर कंहिंजा कढा गिलेशन की जीअ में कंहिंखे मारिया खुदा ॾाढो थी मथां जुंडन में हथ पइजी वञे हा याद रख ए त नबीअ जो उम्मती आहे जो सतारी जे पलव सां ढकियूं तो ढक पर जे सतारी जो पलव परे करे त ज़मीन ते वेहण जहिड़ा तू खुदा जे मखलूक ते रहम कर त अर्श वारो तो ते रहम दुखी घड़ी अचई हे मां मेड़ थो कयां अर्ज़ थो कयां त गैर के न सॾजाए रब के सॾजाए दुखी घड़ी ईंदई अरे माण्हू ख़ुशि थींदई त अञा मरे पर जे रब के सॾींदे चए तो जबलन जेॾी मुसीबत ईअं टारींदो मां जीअं तेज़ हवा में कख नबी हम दुखी घड़ीअ में कंहिंखे सॾियो ॾाढा ॻाल्हायो ॾाढा नूह नबीअ जो बेड़ो पियो ॿुॾे
कंहिंखे सॼे कई मदद कई सॼींदो उन्हीअ खे कर जेको बिना लालच मदद करई। इब्राहिम नबी आराम में आ कई मदद कई बाग में बाग बनाई यो थी रब। हज़रत यूसुफ किनान जे खूह में आ कंहिंखे सॼे ये तो कत्ल को बचायो मां खूह जे बुडण को बचायो मां जुलेखा जे मकर को बचायो मां हेरे कंदे जेलन में रहाए बाहर कढी वरी वजीर खजाना बनाए छडियो मां सदे दर सुन रब के रब के पियो सदे याकूब अलैहिस्सलाम हजरत यूसुफ जुदा थियो इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह। सूरत यूसुफ तो पढ़ा कुरान कुरान अम्मा आशा ते मुनाफिकन तुहमत आई अकेली बैठी आ अब्बे जे घर में हेरे तक अब्बे के दाह न थी दे रब के दी दाह 18 आयता सूरत नूर जो अम्मा शाह जे शान में रब कुरान में नाज़िल कयूं न त नेरन मंझंद मलाक गडे कबर में नींदई ठा एक धक सां पासरियूं भजी पेंदई पर हां जे कुरान के सुञाती रब के अकेलो करे मञी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी कई चवंदा इए निंड करजे पहिरीं रात घोट कुंवार सां आराम अज मोटी कुरान दे रब चवंदो कुरान वारे के मुंह मथे कर तो मां दीदार कराए सुभान अल्लाह कंदो हलो रब ॾिठी दुख ही लही वेंदे हाउ मुंहिंजा रब हाउ मुंहिंजा मिठा साईं मूसा जहिड़ो नबी दूर ते थो वञे ही छड़ो ॻाल्हाइण ॿुधई त चए पियो रब अरनी मूंखे दीदार करा वर्दी थी मिले लन तरानी मूंखे न ॾिसी सघनि उहे अखियूं ई ॿियूं आहिनि जेके मुंहिंजो दीदार कनि समूरा चो इहो मोहम्मद मुस्तफा असांजो नबी आहे जेके मथे घुराई कुदरत जूं नयूं निशानियूं ॾेखारी लिनुरियहू मिन